नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडो गुलाम हैदर में खबर ॾींदा हलूं त टिंडो गुलाम हैदर टाउन कमेटी टिंडो गुलाम हैदर जे मक़ामी मुलाजमन खे पघारूं न मिली सघियूं। 29 ॾींहंनि खां मुसलसल एहतजाज कैंप ते वेठल कंहिं बि सार न लधी आहे। हिन सिलसिले में SDP अॻवान अज़ीम शाह ताहिर निज़ामाणी, मौज़म सत्तार लाशारी ऐं ॿियनि बशीर पंवर समेत ॿिनि मुलाज़मन साफ़िन सां गॾिजी चयो आहे त असांजे घर में फाका कशी वारी सूरत हाल पैदा थी वई। असां ग़रीबनि जी केर बि सार नथो लहे। असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहे। असां अॼु पंहिंजा मासूम बच्चा वठी एहतजाज करे रहिया आहियूं। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। मुसलसल 29 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहियूं। वॾनि मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत आला इख्तियारनि खे अपील करियूं था त असां मक़ामी मुलाज़मन जो जाइज़ मुतालबो आहे असां मुलाज़मन जो मसलो हल कयो वञे जीअं असां पंहिंजा मासूम बच्चा पाले सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।